नौशर फ़िरोज़ भट्ट सां ॻोठ नजमुद्दीन मुबीजो में नजमुद्दीन मुबीजो जा 2 फ़र्ज़ंद हाफ़िज़ अनीस अहमद ऐं हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ मुबीजो हाफ़िज़ क़ुरान थी विया। संदन जी दस्तारबंदी तक़रीब थी गुज़री, जंहिं में हिन इलाक़े जे हाफ़िज़नि क़ुरान ऐं मौलवियुनि वॾे अंग में शिरकत कई। हाफ़िज़नि खे नोटनि जा हार ऐं ॿिया तोहफ़ा पिणु ॾिना विया। इन मौक़े ते चीफ़ सदर मौला बख्श मुबीजो मौलवी अनवर हुसैन मौलाना हबीबुल्ला अतारी ॿियनि पंहिंजे मुख़्तसिर ख़िताब में चयो त जसल हिन नजमुद्दीन मुबीजो जंहिं पंहिंजे ॿिनि पुटनि खे क़ुरान जो हाफ़िज़ कयो ऐं अॼुकल्ह जे हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में हर माण्हू पैसे कमाइण जे चकर में आहे, पर केरु हिन मर्द मुजाहिद सभु कुझु छॾे अवल तरजीह क़ुरान पाक खे ॾिनी, जेको ॿिन्ही जहान जो वसीलो आहे। माशाअल्लाह हिन ॻोठ मां हिन साल 10 हाफ़िज़ क़ुरान थिया। हुन ॻोठ ते रब जी रहमत आहे। जॾहिं त नात ख़्वाननि सुहिणे हज़ूर जी शान में नात पढ़ी महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। सभिनी गॾिजी ख़ैर जी दुआ पिणु घुरी। आख़िर में नजमुद्दीन मुबीजो सभिनी आयल महिमाननि खे भली कार चयो ऐं सभिनी आयल महिमाननि खे नंगर करायो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।